हाँ बिल्कुल इन टाइम असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं जिते जेको असां सां गॾु सीनियर कानूनदान अब्दुल फताह चांडियो साहब उन्हनि जा क्लाइंट गॾु आहिनि। हिकिड़ी FIR जेको आहे डिस्ट्रिक्ट नौशेरो फेरोज़ आहे दरिया खान मरी में दाख़िल कई वई, जंहिंजे ख़िलाफ़ु दाख़िल कई वई। उन्हनि जी प्रॉपर्टी खे बि नुक़सानु पहुचायो वियो, गॾोगॾु उन्हनि जे मथां उहो केस बि दाख़िल कयो वियो। इन हवाले सां उन्हनि जा वकील असां सां गॾु मौजूद आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जंहिंजे मथां केस दाख़िल थियो आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। चांडियो साहब वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। साईं जे मथां FIR दाख़िल थी आहे जेके अॼु हिते सिंध हाई कोर्ट कराची पहुता आहिनि, पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ बेल तव्हांजे ज़रिए हासिल कई आहे, ज़मानत छा चवंदो? सर बिल्कुलु जी तव्हां ज़िक्र कयो त हीउ जेको आहे नौशेरो फिरोज़ जो मामिलो आहे, डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ जेको PS जेको आहे दरिया खान मरी असांजो क्लाइंट आहे जेको गुलाम हैदर मरी साहब, हिन जे मथां 17/4/2026 जे मथां हिकिड़ी कूड़ी जेकी FIR लॉन्च कई वई। उन वक़्तु हालांकि जेको आहे हीउ उते मौजूदु बि न हुया ऐं हिन जा तक़रीबन 20 खां 22 दुकान हुया, उहे बि मिसमार कया विया। उते दरिया खान मरी हिकिड़ी मार्केट आहे पूरी उन ड्राए वई ऐं हे 2009 खां हिकिड़ो पेट्रोल पंप हलाइनि पिया। उहो उन पेट्रोल पंप जे जेको हवाले सां बि हिन जे मथां कुझु सेक्शन्स लॻाया विया आहिनि, उनखे बि हिननि चयो आहे गैर क़ानूनी। हालांकि 2009 खां वठी के वर्किंग कनि था पिया। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे क्लाइंट जो गुलाम हैदर मरी जो कसूर इहो आहे त हिकिड़ो को पॉलिटिकल माण्हू हुयो जंहिं हिन पंहिंजी कम्यूनिटी जो उते हिकिड़ो प्रोग्राम रखियो, उनखे एज़ अ गेस्ट तौरु उते घुरायो। उन जे मथां जेको आहे कुझु 62 माण्हू हुया नाराज़ थिया, उन जे मथां हिन जे मथां कूड़ियूं FIRूं ऐं घरनि जे मथां रेड कराइणु, हद खां वधीक कराइणु। पोइ हिन वक़्तु जेको आहे सिंध हाई कोर्ट मां जेको आहे प्रोटेक्टिव बेल जेकी असां हासिल कई आहे, जेको आहे मौजूदु अदालत असांखे 15 ॾींहंनि जे लाइ ज़मानत ॾिनी आहे ऐं उन खां बाद में इंशाल्लाह जेको लीगल प्रोसेस असां अवेल कंदासीं। उन खां बाद में ही डिस्ट्रिक्ट कोर्ट नौशेरो फेरोज़ में वञी करे वरी ॿीहर जेकी ज़मानत वठंदा ऐं हिन वक़्तु जेकी असांखे बेल हाई कोर्ट मां मिली चुकी आहे। कानून हरगिज़ इजाज़त नथो ॾिए त तव्हांखे चाहे केॾो बि वॾो मुलज़िम हुजे, चाहे मर्डर जे केस जो मुलज़िम जो केर बि हुजे, तव्हांजो उन मुलज़िम जे हद ताईं जेको आहे कंसर्न आहे। इवन तव्हां न उनजे भाउ खे अरेस्ट करे सघो था, न ॿिए खे अरेस्ट करे सघो था ऐं प्रॉपर्टी खे जेको आहे नुक़सानु पुॼाइण त हीअ परे जी ॻाल्हि आहे। ऐं इंशाल्लाह इन जे मथां बि असां वर्क कयूं था पिया ऐं साईं वारनि सां मिली करे इंशाल्लाह कॉन्स्टिट्यूशन सां पिटीशन बि फाइल कंदासीं ऐं जेको बि साईं वारनि जो नुक़सानु थियो आहे 15 करोड़ जो 12 करोड़ जो जेको बि नुक़सानु थियो आहे इंशाल्लाह उहो असां डैमेजिस बि हिन जे ख़िलाफ़ु फाइल कंदासीं। ऐं ॾिसो हुन जे अंदरि जी गवर्नमेंट पाण जेकी आहे धुर थी आहे, उनजे अंदरि तपेदार आहे, उहो पाण मेमण साहब आहे, उहो उन अंदरि कंप्लेनेंट आहे ऐं इहो DC ऐं AC उन अंदरि पाण विटनेस इन FIR जे अंदरि। मां एतिरो जेको आहे नाइंसाफ़ी जो जेको अलमियो आहे तव्हांजे साम्हूं आहे। पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजे ॻोठ जे अंदरि कंहिं महिमान खे इनवाइट नथो करे सघे एज़ अ गेस्ट जे तौरु, छो त साईं वारनि खे उहे माण्हू पसंदि न आहिनि। हीअ नाइंसाफ़ी आहे, असां सम्झूं था ऐं असांजो अदालतनि जे मथां एतमाद आहे, असांजे क्लाइंट जो बि एतमाद आहे ऐं इंशाल्लाह असां पूरो उमीद आहियूं असांखे इंसाफ़ मिलंदो। सर मुंहिंजो नालो गुलाम हैदर मरी आहे। मां एज़ अ नेशनल पीपल्स पार्टी जो डिविज़नल प्रेसिडेंट आहियां। सियासत रिटायरमेंट खां पोइ सियासत कई, पोइ मां जतई साहबनि जी दावत कई जंहिंमें 7-8 हज़ार माण्हू हुआ। मुंहिंजी पंहिंजी कम्यूनिटी जा MNA साहब हो, मिस्टर लियाकत मरी, गुलाम मुर्तज़ा जतोई, मसूर रहमान जतोई, शाहनवाज़ खान जतोई, ॿी काफ़ी शख़्सियतूं ॿियूं क़ौमूं हुयूं। 16 तारीख़ ते दावत थी, 17 तारीख़ ते FIR थी। FIR बेसिकली 18 तारीख़ जी आहे। जेको FIR जो जेको बुक आहे उहो नओं इशू कयो वियो आहे। नओं इशू करे त उहा पोइ डेट 17 तारीख़ ते FIR कराई वई आहे, जेकी असांखे बि ख़बर आहे रूल्स एंड लॉ जी, कानून जी। पर असांखे पंहिंजी कोर्टुनि ते इंसाफ़ आहे। मुंहिंजो जेको नुक़सानु तक़रीबन 12-13 करोड़ पंहिंजो थियल आहे, उहो वीडियोज़ में दुनिया खे ख़बर आहे। हाणे जवाबु इहो आहे त इंक्रोचमेंट आहे। चलो मुंहिंजी इंक्रोचमेंट आहे, मूंसां गॾोगॾु जेके पीपल्स पार्टी वारनि जा दुकान आहिनि, मुंहिंजा त 45 फुट रोड खां परे आहिनि, उन्हनि जा त रोड खां 5 फुट बि परे कोन्हनि। उन्हनि खे छो थो टोड़ियो वञे? माना इहो तव्हां ख़ुदि सम्झो इहो सियासी इंतकाम आहे। DC ऐं AC उहे चवनि असां बेबसू, असांखे तव्हांजा दुकान टोड़णा आहिनि। वेलकम, टोड़ियो। मुंहिंजो 95 ईयर्स जो बाबा साईं आहे, अलाह उनखे हयाती ॾे। उनखे जॾहिं DC चयो AC त मां तुंहिंजा दुकान टोड़ियां थो, तव्हां पंहिंजे पुट खे सम्झायो त मुंहिंजो बाबा इहो चयो त हीअ दुकाननि सभु कुझु टोड़ियो, चई तव्हां तुंहिंजो पंप टोड़ींदासीं कि टोड़ियो। बेसिकली AC खे को बि इख़्तियार कोन्हे कंहिंजो यूनिट खणण जो। AC खे रूल्स नथो ॾे इजाज़त तूं कंहिंजो यूनिट पट। AC खे इहो बि रूल्स कोन थो इजाज़त ॾे तूं पंप सील कर। ऐं जेके तो एक्ट हया आहिनि उहे एक्ट एजेंसी लाइ लॻंदा आहिनि। एजेंसी उहा हूंदी आहे जेकी ऐं सॼे मुल्क खां परमिशनूं वठी रोड ठाराया, हर चीज़ ठाराया,
करोड़ रुपया ख़र्च कया, यूनिट पटे खणी विया ऐं उन में पुलिस जेकी गर्दी कई वई 30 खां 35 मोबाइल्सूं, मुंहिंजे पेट्रोल पंप ते जेको पेट्रोल पियो हो 10,000 लीटर टैंकी में, मां पंहिंजी मोबाइलूं बंदि करे वेठो हुउसि। मूंखे ख़ौफ़ हो मुंहिंजे घर ते छापा पिया लॻनि, पुलिस मुंहिंजे पंप तां निकिरे कोन पई ऐं कंहिं बि मुंहिंजे मुलाज़िम खे पुलिस पंप ते अचणु न ॾिनो, जंहिंमें 10,000 लीटर डीज़ल 10,000 पेट्रोल उहो पुलिस कस्टडी में उहो खयो आहे। छो न मुंहिंजो चौकीदार न मुंहिंजो हेल्पर, जॾहिं राति खां वठी पीर साईं पघारे जो जॾहिं इहो ॿुधऊं पीर साहिब जन अचनि था ऐं नौशारे फिरोज़ में मुंहिंजी जॻह ते, पोइ राति पुलिस वई आहे, राति वई पुलिस आहे त मुंहिंजे नौकर वियो आहे डिप हई आहे, चईसीं पेट्रोल डीज़ल त आहे ई कोन। माना 10,000 पेट्रोल जी क़ीमत तव्हां अंदाज़ो लॻायो 40 लख जी, डीज़ल 45 लख जो, माना मुंहिंजो 85 लख जो डीज़ल पेट्रोल पुलिस डिपार्टमेंट खयो आहे। ऐं SHO इन जो लहणो ख़ान उनजो कारण आहे, जंहिं चो तरफ़ कड़ो ईअं हणाई। मां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां अपील कंदुसि ऐं हिन पाकिस्तान जी अवाम ते रहम कनि। सिंध जी अवाम तबाह बर्बाद थी चुकी आहे। मूं जहिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू, नौकरी पेशा माण्हू जंहिं ते FIR कूड़ी थी वञे। थैंक यू सर। जी बिल्कुल, हाई कोर्ट में मौजूद हुआसीं जिते सीनियर कानूनदान अब्दुल फताह चांडियो उन्हनि जा जेके क्लाइंट हुआ उहे मौजूद हुआ। उन्हनि जो चवणु आहे त 18/4/2026 ते इहा FIR दाख़िल कई वई आहे जेकी मुकमल तौर ते फेक आहे। इन हवाले सां उन्हनि जे क्लाइंट चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खां मुतालबे कंदे चयो आहे त जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे उहा ऐं जेकी मुंहिंजे मथां गैर क़ानूनी तौर ते केस FIR दाख़िल थी आहे उनखे फिलफोर ख़तमु करायो वञे। जी।